अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु मां आहियां अली गुलमला। तव्हांजा वॾा कुर्ब, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं असांजे प्रोग्राम खे तव्हां पसंदि कंदा आहियो। हिन शहर सां मां शुरूआति कंदुमि त इश्क बिना न आदमी, नेणे बिना न नींहुं, ककर बिना न झुड़, बादल बिना न मींहुं, जे लॻई कंहिंसां नींहुं त थरनि में थाॿा कई। हिन प्रोग्राम में असांजा जेके कुर्ब वारा आया आहिनि, जेके कुर्ब जूं कचहरियूं कंदा असां सां, उहे असांजा महिमान सिंध मां कई आया आहिनि, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां। ऐं असां वटि जेको महिमान अॼु आहे सिंगर महिमान, उहो आहे भगवान दास मारवाड़ी, जेको सेठारजा मां आयो आहे। ऐं ढोलक नवाज़ आहे ज़ैनुलाब्दीन जावरी, उहो बि सेठारजा मां आयो, हुनजी वॾी महिरबानी आहे। ऐं असांजी जेको म्यूज़िक ते आहे, जेको कीबोर्ड ते आर्गन ते, उहो आहे उस्ताद जोज़फ लार्जिस जोज़फ लाजो भाई, असल में लाजो भाई आहे, नालो उस्ताद जो डिघो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी उस्ताद, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। उन खां पोइ जेको महिमान मुंहिंजो प्री प्यारो दोस्त आहे, तमामु वॾो कमु आहे हुनजो। हिन फील्ड में तक़रीबन हुनखे के 40-45 साल थी वेंदा। हुसैन बख़्श गाॾही, जेको असांजो प्री प्यारो दोस्त बि आहे, पंहिंजो तालुक़ु PTV सां, हिन जो हीअ अदाकारी करणु आयो PTV ते, ऐं पोइ वरी मुलाज़िम थी वियो। हिन वक़्तु हीअ सक़ाफ़ती कमु कंदो आहे, ऐं जेके सक़ाफ़ती प्रोग्राम थींदा आहिनि उन्हनि में हीअ पंहिंजो हिसो ॻंढे ऐं पंहिंजो सिंध जो नालो रोशन पियो करे ऐं पंहिंजो नालो रोशन पियो करे। मामा, तव्हांजी वॾी महिरबानी, मामे जे नाले सां मशहूरु आहे। हा, महिरबानी मूंखे घुरायो, वधीक इज़त ॾिनव, तव्हांजा लख थोरा। तव्हां इज़त जे लाइक़ु आहियो, तव्हां इज़त जे लाइक़ु आहियो, ऐं तव्हां बहितरीनु इंसानु आहियो, मोहबत ऐं प्यारु विरहाइण वारा माण्हू आहियो। हीउ प्रोग्राम ईंदो हुयो गीत लाॾा, लोकगीत लाॾा, जंहिंमें जेको आहे मामे जो रोल हिन जो मशहूरु थियो। अहिड़ी झुमिर कंदो आहे, एॾी ज़बरदस्त झुमिर कंदो आहे, जो तव्हांजो जेकॾहिं जनरेटर बि हली वेंदो न हाणे अचानक सां, या मोबाइल जी रिंग वॼी वेंदी, मामो झुमिर ते उथी बीह रहंदो। त मामे जो बि वॾो रोल आहे। साईं भगवान दास, तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब। ऐं तव्हां नौजवान लॻो था, मूंखे त ख़बर नथी पए त अलाए कीअं तव्हां ॻाईंदव, पर ज़ाहिर आहे जेकॾहिं प्रोग्राम में आया आहियो त तव्हांजो जेको आहे सो कलाम बि ॿुधबो। तव्हां कंहिंखां सिखिया वरिती आहे? जी सर, बिल्कुलु सिखिया वरिती आहे। कंहिंखां वरितो साईं? तव्हांजो उस्ताद उस्ताद एजाज़ अली जावरी, उहो बि सेठारजा जो? माशाअल्लाह, ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त। उस्ताद, तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब। वॾे अरसे खां पोइ हीउ बि असांजो जेल जो साथी आहे, लाजो भाई असांजे जेल जो साथी आहे, पुराणो जेल जो। हिन जे लाइ वॾो अरसो गॾु असां कमु कयो आहे, 20-18 साल थी विया आहिनि तक़रीबन, कमु कंदा रहूं था गॾु। तव्हांजी वॾी महिरबानी आहे। त उस्ताद, अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे। कहिड़ी कहिड़ी सिलेक्शन आहे तव्हांजी, कहिड़ा कलाम ॻाईंदा आहियो? आम जेके हलनि था केस्टी शाइरी सिलेक्शन कंदा आहियो, या के सुठे शाइरनि जी? दरअसल चवण जो मक़सदु इहो त आम खां बहितर आहे त माण्हू ख़ासि ॾे वञे, आम खे छॾे करे ख़ासि ॾे वञे। छो जो ग़लति ऐं सही जा रस्ता ॿई इंसान जे अॻियां हूंदा आहिनि। चूंडण हुनजी मर्ज़ी आहे, सही चूंडे या ग़लति चूंडे, उन ते फ़र्क़ु आहे। जेकॾहिं आम ॻाईंदासीं त हिन दुनिया ताईं असां आम रहंदासीं, ख़ासि ॻाईंदासीं त असां हिन दुनिया में बि ख़ासि रहंदासीं ऐं उन खां पोइ बि ख़ासि रहंदासीं। हक़ीक़त आहे, इहो बि असां ॾिठो आहे इहो, त जेके कलाम घणा अहिड़ा ॻाईंदा आहिनि जेके माण्हू ॿुधी नथो सघे फैमिली सां। घणा त जेके केसट में ईंदा आहिनि, सुठा शाइरी हूंदी आहे, मयारी हूंदी आहे, इश्क ते माण्हू हलंदी आहे, ख़ुशी जो हूंदो आहे पैगाम। पर घणी अहिड़ी शाइरी हूंदी आहे ग़लति, जेको माण्हू हलाए न सघंदो आहे, कंहिं 4 दोस्तनि में बि, ऐं उहा शाइरी गुम थी वेंदी आहे। जी जी, बेशक, उनजो वजूद बि नथो रहे। ऐं अॼु बि असां जेकॾहिं जेके असां वटि, जीअं असांजे रूना लैला साहिबा हूंदी हुई, या मोहम्मद जुमन, मोहम्मद यूसुफ, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, अॼु बि उन्हनि जा कलाम जेकॾहिं तव्हां ॻाईंदो त ठक असांखे पूरो कलाम यादि अची वेंदो, त उहो असांखे यादि आहे। जेकॾहिं तव्हां अहिड़ो को बेकार कलाम जेकॾहिं खणी ॻाईंदो त असां सोचींदासीं यार इन जा अॻिते हले कहिड़ा बोल हुया। इहा हक़ीक़त आहे, ज़िंदगी आहे सुठी शइ जी। ऐं अॼु तव्हां असांखे कहिड़ो कलाम अथव? अॼु साईं तमामु बहितरीनु सिंध जो शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु, साईं केरु सॾाए, हिकु सुहिणो जहिड़ो पाण आहे, जहिड़ी हुनजी शाइरी सुहिणी आहे। शाइरी में तमामु कमाल जा लफ़्ज़, मयारी, जो हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु शाइर अहिड़ी शाइरी करे सघे थो, सुठी शाइरी। अब्दुल गफ़ार तबस्सुम
हुजे, उस्ताद बुखारी हुजे, अली गुल सांगी हुजनि, इहे हिकिड़े माया नवाज़ जेके आहिनि ऐं शाइर अॼु बि असां इन्हनि खे अलाह साईं ज़िंदगी ॾे अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे, बाक़ी उस्ताद बुखारी बि हिन दुनिया मां हलियो वियो, अली गुल सांगी बि, त अलाह साईं हयाती ॾींदो अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे, जहिड़ो पाण सुहिणो हुनजी शाइरी सुणी आहे। कहिड़ी हुनजी शाइरी तव्हां चूंड कई आहे? साईं असां तक़रीबन शाइरी साईं जी ॿुधी आहे, अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी, पर असांखे जेका शाइरी थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो बिल्कुलु सॼो आहे मोहबत जो जान, जी 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 सॼी मोहबत आहे, बिल्कुलु बिल्कुलु मोहबत आहे त अर्शे आहे। इन ख़्याल सां इहो कलाम तमामु बहितरीनु असांखे लॻो। हा असां चऊं पिया त डेडिकेट कयूं साईं अलीगुल मला साहिब खे, त ॿुधंदा आहियूं। जी जी बिल्कुलु ॿुधायो। पखी हुजां कंहिं बाग जो, पखी हुजां कंहिं बाग जो, तुंहिंजे अंगण ते अची ॿोलियां, मां पाणी हुजां तूं प्यास हुजी, मां पाणी हुजां तूं प्यास हुजी, तुंहिंजी रग रग मंझि रड़ां, मां सुरमो हुजां तूं सिंगार करी, अल्लाह तुंहिंजी पिंबड़िन मंझि पवां, जान भरी जला मुंहिंजी सारी ज़िंदगी सूरन में, थी पखी मां प्यार वारे शहर में उड़ंदो रहा, साईं जिथ रहे महबूब मुझो माबूत फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुझो माबूत फिरंदो रहा, थी पखी मां प्यार वारे, थी पखी मां प्यार वारे शहर में फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुझो माबूत फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुझो माबूत उड़ंदो रहा। जंहिं गिटीअ मां नाज़वा, जंहिं गिटीअ मां नाज़ वारो नाज़ सां हलंदो रहे, जंहिं गिटीअ मां नाज़ वारो नाज़ सां हलंदो रहे, माचरनि जियां तंहिं मिटीअ खे, माचरनि जियां तंहिं मिटीअ खे चुंब सां चुमंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूत फिरंदो रहा, जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूत फिरंदो रहा। थी कबूतर दिल रुबा जे अंगण ते उडरी वञा, थी कबूतर दिल रुबा जे अंगण ते उडरी वञा, शौक़ मां सारो सजण खे, शौक़ मां सारो सजण खे ॾींहं मां ॾिसंदो रहा,
जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां जेकी तबसम इश्क वारियूं जेकी तबसम इश्क वारियूं शौक़ सां काफ़ियूं लिखियूं जेकियूं तबसम इश्क वारियूं शौक़ सां काफ़ियूं लिखियूं से मसारो ॾींहं झंगझर से मसारो ॾींहं झंगझर ॻाईंदो फिरंदो रहां जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो रहां थी पखी मां प्यार वारे शहर में उॾंदो रहां जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां जिथ रहे महबूब मुंहिंजो माबूद फिरंदो रहां कमाल गीत तव्हां ज़बरदस्त अंदाज़ सां ॻायो हिन गीत खे बाक़ाइदे निभायो जीअं सुरीला फ़नकार ॻाईंदा आहिनि तव्हांजी उमिरि मां माना इहो लॻे पियो त अलाए छा ॻाईंदो पर तव्हां कमाल जो ॻायो आहे जीअं उस्ताद ॻाईंदा आहिनि साईं तव्हांजो ख़बर कीअं लॻो कलाम माशाअल्लाह ज़बरदस्त तव्हां हिन बि साईं PTV में पूरी दुनिया ॾिठी आहे दुनिया जा फ़नकार PTV में आया आहिनि हिन PTV ते पूरी ज़िंदगी गुज़ारी आहे 40 साल खनि 40 कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त PTV ते वञिजे भला इहो थोरो असांखे ॿुधायो बसि इहो जीअं नंढे लाइ इंसान खे शौक़ु थींदो आहे ईअं पंहिंजो तरफ़ फिल्मूं हूंदियूं पाकिस्तान जूं ॾिसंदा हुआसीं पोइ शौक़ु थियो लाहौर 2-3 चकर वियुसि अच्छा हा उते घणनि फ़नकारनि खे मां उते रूबरू ॾिठो असांजो सिंधी साक़ी मरहूम साहिबु हो उन सां उते मुलाक़ात थी उहो वरी ॿिए स्टूडियो में वठी वियो उते बि वियुसि नदीम सां सुल्तान राही इक़बाल हसन घणियूं मतिलबु ॾे वाह पोइ वरी मां चयो भला PTV ते भला वञा ईअं ड्रामो करणु वियुसि PTV ते पोइ हिकिड़ो खाको बि थियो मुंहिंजो लतीफ़ मुने मरहूम साहिब सां वाह वाह चेस चोटो जेको हूंदो 1984 में हलंदो पोइ हिकिड़ो खाको कयोसीं पोइ वरी ईअं दुआ सलाम थींदी वई बलोच साहिबु तॾहिं अब्दुल करीम बलोच साहिबु बहितरीनु इंसान हो PTV जो तमामु अलाह जन्नत नसीब पहिरियों करे पंहिंजो हुयो प्रोड्यूसर हो पोइ GM जनरल मैनेजर थियो अलाह हुनखे जन्नत नसीब करे पोइ उन सां दुआ सलाम थी पंहिंजे कंहिंजे थ्रू पोइ मूंखे सम्झ उन नवाज़ियो वाह वाह अलाह मथां अलाह बि पर ज़रियो इंसानु ज़रियो थियो न अलाह साईं त असां वटि जेके कलाम तव्हां गफ़ार तबस्सुम साहिब जो ॿुधाए बाक़ाइदे असांजी जेका लूअ खंडारे छॾी ऐं इहे कलाम उहे आहिनि जेके दिलि खे सुकून ॾींदा आहिनि मज़ो बि ऐं हक़ीक़त इहा जेकी सिंधी मूसीक़ी आहे उन सिंधी मूसीक़ी में बेसिकली हिन में प्यारु मोहबत ऐं ख़ुशी आहे ख़ुशी हूंदी आहे हिन में हा असां उहे जेको पहिरियां बि मां हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजो सेक्रेटरी साहिबु आहे सहतो साहिबु उहो चवंदो आहे सिंधी मूसीक़ी में ॾुख न विझो प्यारु ॾियो ॾुख में असां अॻे ई घणा आहियूं हा प्यारु विझो हिन में त असां चऊं था त हाणे जीअं ब्रेक खां वापसि आया आहियूं त पहिरियों वरी कलाम जी शुरूआति कजे पोइ ॻाल्हि ॿोल कजे वरी तव्हां कलाम ॿुधिजे हाणे असां कहिड़ो कलाम ॿुधाईंदव हाणे मोहतरमा शेख हयात साहिबु वाह 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 बहितरीन शाइरी आहे वाह वाह सुभाणे आ देख सही आ देख सही मेरा हाल सजण
मैं केड़े हाल बणई बैठा मुंह धूड़ मिट्टी खोले वाल मेरे गल काले कपड़े पाई बैठा मुंह धूड़ मिट्टी खोले वाल मेरे अल्लाह ओला मुंह धूड़ मिट्टी खोले वाल मेरे गल काले कपड़े पाई बैठा फैजन शाह सट सेज पलंग हंद हरदम हेठ बिछाई बैठा अलाए वरी रात दी नहीं दी अलाए वरी रात दी नहीं दी असां जी मुलाकात थी दी न थी दे असां जी मुलाकात थी दी न थी दे अलाए वरी रात दी नहीं दी अलाए वरी तमन्ना लवेदी ओ भली ने नवरादी तमन्ना लवेदी तमन्ना लवेदी पई दिल असांजी अवां खे सड़ी पई दिल असांजी अवां खे सड़ी असां जी मुलाकात थी दी न थी असां जी मुलाकात थी दी न थी दे अलाए वरी रात दी नहीं दे अलाए वरी रात दी नहीं अगर तू आई ओ बाहर आयो है अगर तू आई अगर तू आई गुलन सा मोहब्बत झोली भरी गुलन सा मोहब्बत असां जी मुलाकात थी दी न थी दे असां जी मुलाकात थी दी न थी दे अलाए वरी रात दी नहीं दे अलाए वरी रात दी नहीं
अयाज़ आयो आहे ओ वरी तुझे दर ते अयाज़ आयो आहे अयाज़ आयो आहे संदस अख नबी का चौठ जुमानी संदस अख नबी का चौठ जुमानी असांजी मुलाकात थी न थींदी असांजी मुलाकात थी न थींदी अलाए वरी अलाए वरी रात वाह 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 कमाल करे छॾी शेख अयाज़ जी शाइरी जंहिं अंदाज़ में तव्हां ॻाई आहे कमाल आहे चङो भलो बि ईअं नथो ॻाए सघे पर सुठा फ़नकार जेके आहे जेके उस्ताद मंज़ूर अली ख़ान वारा इहे ॻाए आहे जंहिं अंदाज़ में त ॾाढो सुठो निभायो आहे शेख अयाज़ तमामु वॾो माण्हू हो तमामु वॾो शाइर हो सिंध जो ऐं उनजी ॿोली में माना हिकिड़ी सिंध जी हर उहा ज़रे ज़रे जी तारीफ़ थियल आहे हर उन शइ जी पढ़ियल लिखियल माण्हू अदीब दानिश्वरी ॿुधाए था सघनि त शेख अयाज़ छा हुयो छो जो असां नंढा हुआसीं तॾहिं हुनखे ॾिठो हुयोसीं ऐं पोइ जॾहिं हुनजी शाइरी सम्झ में आई त शेख अयाज़ त जीअं चवंदा आहिनि त सेकंड लतीफ़ आहे सिंध जो त हुनजी शाइरी में एॾो मयार आहे शेख अयाज़ जी शाइरी में त जेको आम शाइर इते ताणी पुॼी नथो सघे हा माशाअल्लाह हर लफ़्ज़ में मिठास हा मिठास सरल लफ़्ज़ में ऐं सिंध जे लाइ हुन वॾो कुर्ब हिन में कुर्ब इश्क हिकु पढ़ियल लिखियल माण्हू हिन शइ खे सम्झी सघे थो शऊर वारो माण्हू पर तव्हां ॾाढो सुठो ॻायो महिरबानी त असांजो महिमान बि वेठो आहे ऐं साईं तव्हां मतिलबु कीअं पोइ शौक़ु थियो त हिन प्रोग्राम में अची ऐं झुमिर कजे बसि इहो प्रोग्राम ॾिठोसीं पोइ पंहिंजो दोस्त आहे गुलज़ार भंगवार इन फ़ोन कई चयो मामा हिकिड़ो करेक्टर आहे मामे जो हा मामे रोल हा जेको मतिलबु रस्म ॾेखारींदा आहिनि घोट कुआरे जो लाऊं ॿधंदो मतिलबु ॾियारींदो आहे वरी मोड़ ॿधंदो आहे पोइ उन में हुन चयो त अजरक ऐं पटको खणी अचां उन में वियुसि लोगित लाॾा में पोइ उहो झुमिर वुमिर हईंसीं उहो प्रोग्राम बि कयो पोइ वरी चए त भला ॿिए चकर बि अचां ईअं कंदे कंदे हुन चयो ठीकु आहे पोइ वरी कुझु टाइम ॿ टे चारि साल उहो हलियो वरी ॿ टे साल वरी हिते सरतियूं सिंगार हिन धरती ते ई कयोसीं सरतियूं सिंगार में अफा नसरीन नसरी साहिब जो पोइ बसि इहो ई बसि मामो मामो हाणे हाणे माना जिथे माना रिंग टोन वॼंदी आहे तव्हां झुमिर में झुमिर थींदी आहे छा हा बिल्कुलु बसि हिन में ख़ुशी ख़ुशी ॾियणी आहे ख़ुशी ॾियणी आहे ख़ुशी बि ॾियणी आहे पंहिंजी दिलि बि ख़ुशि थिए थी माण्हू ॾिसंदा उहे ख़ुशि था थियनि वॾी वॾी महिरबानी माण्हू ईअं वेठो हूंदो त पोइ वाह वाह वांदो त असांखे हाणे तव्हां छा ॿुधाईंदव ॿी कहिड़ी शाइरी था ॿुधायो तमामु बहितरीनु सिंध जी शाइरा आहे मैडम शमीम सूमरो साहब शमीम सूमरो साहब जी तमामु बहितरीनु शाइरा आहे उनजो तमामु बहितरीनु हिकिड़ी पोइट्री आहे वाह थका नैण तुंहिंजूं राहूं निहारे वाह वाह ॾिसो कहिड़े अंदाज़ में तव्हां ॻायो था हिनखे दिल पर दिल पर जिए जिए धिकारे थो मां तीअं तीअं हुन जे करीब आया हू भुलाइण खां बि नथो भुलजे यर माण्हू को मां अजीब आया भोला थका नैण तुंहिंजूं राहों निहारे
छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो राहो निहारे छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो नथा ॾींहं गुज़रल नथियूं रातूं निबरल नथा ॾींहं गुज़रल नथियूं रातूं निबरल जेकी तो सघारियो घड़ियूं कीन विसरण तोखे रोज़ सारिया तोखे रोज़ सारिया तो लह जुहारे छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो हर हर हवा सां जॾहिं दर खुले पियो तॾहिं दिल जो गुलशन खिले ऐं खुले पियो हर हर हवा सां जॾहिं दर खुले पियो तॾहिं दिल जो गुलशन खिले ऐं खुले पियो समझो तूं आएं सभु दुख विसारे छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो तमाम बेहतरीन मिसरो है मां दी तो सिवा दिल आ आ मां दी तो सिवा दिल आहे आज़ादी जी अधूरी दिल जी महफ़िल वरी मां दी तो सिवा दिल आज़ादी जी अधूरी दिल जी महफ़िल वरी वीरान मन चमन में वीरान मन चमन में वञे ॾीअड़ो ॿारे छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो राहो निहारे छॾे मूंखे वए तूं कंहिंजे सहारे थका नैण तुंहिंजो वाह 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 ॾाढो ज़बरदस्त हिकु नई धुन ठाही तव्हां जी जी शायरी का नई तव्हां खणी नई करे- कंपोजिशन कई नई कंपोजिशन रात- कई रात आहे कई। कंपोजिशन पाण कंदा आहियो तव्हां न सारी कंपोजिशन थियल आहे Already? असल में धुन थियल आहे हा हा अवां जे पुॼाणा मिठा मोर माण्हू अच्छा जी उन ते मना रखी उन ते ई बना जी तिर्ज़ उन जी जी, उन जी छा कई माशाल्लाह अदा हाणे तव्हां जेको आहे भगवान दास साहिबु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जेकी आहे सिख्या वरिती आहे राग जी इहो राग इनखे क्लासिकल चइजे क्लासिकल ई चई सघिजे थो त पर क्लासिकल जो ही दौर न रहियो आहे जी
क्लासिकल जेके बि माण्हू आहिनि, क्लासिकल जेके अदीब आहिनि, क्लासिकल शाइर जेके आहिनि, क्लासिकल सिंगर, क्लासिकल डांसर बि जेके आहिनि, उहे वीचारा घर वेहिजी विया आहिनि। जी त तव्हांजी पोज़ीशन छा आहे? छो जो असां तक़रीबन जेको ॾिठो आहे, जेके बि फंक्शन थियनि था प्राइवेट, उन्हनि में उन्हनि माण्हुनि खे घुराइनि था जेको अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां नलके ते ईंदी हुई या कमिरो बंदि कर त तूं मां अचूं, अहिड़े क़िस्म जा कलाम उन्हनि ते माण्हू झुमिन था। ऐं तुंहिंजे असां पाण बि हिकु अधु कलाम ॻायोसीं, पर मज़ा ई आहे त उहे बि माण्हू पसंदि था कनि ऐं घुराइनि था महफ़िलुनि में। तव्हां पंहिंजो हाल ॾियो त तव्हांजो हाल छा आहे? शुक्र आहे, शुक्र अलहमदिल्ला, जो बि हाल आहे फस्ट क्लास आहे। माना ॿुधण वारा अञा सुरीलो कमु ॿुधण वारा माण्हू मौजूदु आहिनि। साईं, सभ खां पहिरियों त हिन सिंध में बेसुरा पैदा कोन थी, सुरीला पैदा थी। सुरीला ई पैदा थिया आहिनि। जेका शइ पैदा थी, जीअं मिसाल पंहिंजे थर में हिन महिल मोहतरमा उस्ताद शफ़ी फ़कीर आहे, हा सही, जेको वरी अहिड़ो ॿियो कोन थींदो। हा, सादिक फ़कीर हो, सादिक फ़कीर थी वियो, ॿिया बि जेके बि ॻाइनि पिया, शागिर्द उन्हनि जा शागिर्द बि कमाल जा अची विया आहिनि। रजब अली ख़ान, रजब अली आहे, उस्ताद रफ़ी फ़कीर आहे, इहे जेके ॻाइनि पिया माशाअल्लाह तमामु बहितरीनु। ॾिसो, ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त सभ खां पहिरियों सुर आयो उस्ताद मंज़ूर अली ख़ान वटां। हा, सुर पहिरियां छा आयो? सुर। सुर बेसुराइब कोन आई। हा, सुर ई आयो, सुर ई घणो वधियो। ठीकु आहे न। हिकिड़े पीउ खे 4 पुट हूंदा आहिनि, 4 पुटनि खां पोइ को फर्माबदार थिए, को नाफ़रमान थिए, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, उहो उनखे चइबो न आहे। पर प्यार त ॾिबो आहे न, अलॻि न कबो आहे, प्यार ॾिबो आहे, चइनी खे प्यार ॾिबो, चइनी खे प्यार। पोइ जेको ठीकु आहे, तमामु बहितरीनु, प्यार त प्यार आहे। हा, त मसइलो इहो आहे जो जीअं मां इहो अर्ज़ु कयो त जीअं घणियूं आम महफ़िलूं जेकियूं थींदियूं आहिनि, वधि में वधि पैसो उन में हूंदो आहे। जी जी, का शादी थिए थी, जी जी, जंहिंमें जेको आहे सो माण्हू शौक़ सां पैसा ॾींदा बि आहिनि, फीस मुक़ररु कंदा आहिनि, पोइ वरी घोर बि जुमिरियूं मज़ो हूंदो आहे ख़ुशी जो। उते बि असां घटि क्लासिकल फ़नकार ॾिठा। जी जी, त उते माना असां जहिड़ा तमामु खोड़ ईंदा आहिनि ऐं पोइ लखे रुपया बि खणी वेंदा आहिनि। जी जी, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे असां वांगुरु राग पूरो ईंदो बि न हूंदो, पर अलाह सही राज़ी आहे जंहिं ते, त पोइ उहा ख़ुशी आहे आवाम जे लाइ बि उहो पसंदीदा फ़नकार थी थो वञे जंहिं ते अलाह राज़ी आहे। त इन हवाले सां मां इहा ॻाल्हि कई त मां उहे जेके ॾिसण वारा आहिनि, ॿुधण वारा, उन्हनि खे इहो ज़रूरु चवंदुसि त जेके असांजा प्रॉपर राग सिखनि था, उन्हनि खे बि मौक़ो गॾु गॾु ॾिजे, जिथे 2 असां जहिड़ा हुजनि बेसुरा, त उते हिकु सुरीलो ज़रूरु हुजे। हा, ऐं हूंदो बि आहे, घणी महफ़िलुनि में असां ॾिठो आहे त हूंदो आहे। घड़ियूं घड़ियूं अहिड़ियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि जिथे तक़रीबन खोड़ जॻहियुनि ते ॿाहिरि जेकॾहिं वेंदा आहियूं त पोइ उते हिकु अधु असां जहिड़ा हूंदा आहियूं, असां पाण मतिलबु सोरावे मां हूंदा आहियूं, त उते वरी उस्ताद रजब फ़कीर बि हूंदो आहे, त उस्ताद शफ़ी फ़कीर बि हूंदो आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हक़ु आहे असांजे माण्हुनि जो तव्हां जहिड़नि माण्हुनि खे मौक़ो ॾियनि, तव्हांखे ॿुधनि, तव्हांजो राग प्रॉपर राग आहे ऐं हुन में मज़ो आहे, सुर आहे, सोज़ आहे, हुनखे ॿुधणु खपे। तव्हांजो साईं कीअं अचणु थियो? बेसिकली हीउ मुंहिंजो दोस्त आहे, छो जो असां ॾींहुं राति गॾु हूंदा आहियूं, त मुंहिंजो इहो ख़्वाहिश हुई मुंहिंजी त मां हिनखे बि असां महिमान कयूं, माण्हू खे ख़बर पए त हुसैन बख़्श गाॾई बेसिकल छा आहे। हुसैन बख़्श गाॾई हिकिड़ो बहितरीनु इंसानु आहे, बहितरीनु हिकिड़ो ख़िदमतगार बि आहे, माना हर माण्हूअ जी बेलोस ख़िदमत कंदो आहे, उनखे इज़त ॾींदो आहे। ऐं हिन दुनिया में जेको आहे सो अहिड़ा माण्हू तमामु घटि आहिनि हुसैन बख़्श जहिड़ा, ऐं हीउ हर ॾुख सुख में बि ख़ुशि हूंदो आहे, ख़ुशियूं विरहाईंदो आहे। माण्हू उहो हुजे ॾुख सुख में मतिलबु ख़ुशि रहे, बाक़ी हाणे सुख अचे त पोइ खे बाक़ी ॾुख अचे त पोइ न, अलाह जो हर हाल में तव्हां ख़ुशि रहो। वाह, हा, मुंहिंजी आदत इहा हूंदी आहे। बिल्कुलु, तव्हांजी ज़िंदगी में बि हज़ारे फ़नकार PTV त तव्हां ॾिठा गुज़रिया, कामयाबु थी विया, के नाकाम थिया, के गुज़री विया, के अञा आहिनि, प्रोड्यूसर बि अलाए केतिरा शहनशाह आया, घणा वीचारा। वरी उरूज ॾिठो PTV जो, हिन वक़्तु छा हाल आहे PTV जो? बसि हाणे छा चइजे साईं, हालात उहे ॾिसे तव्हां पाण ॾिसो था, वञो था त अॻु में इहो हूंदो त गेट ते माण्हू खे छॾींदा कोन हुआ। हा, तव्हां पाण बिल्कुलु बेशक 96 97 पंहिंजी मुलाक़ात थी, बिल्कुलु बिल्कुलु उहो दौर हूंदो, माण्हू गेट ते गेट ते रोईंदा हुआ, माण्हू रोईंदा, असां पाण ई रोईंदासीं त बाबा असांखे अंदरि नथा छॾनि, वीचारा हलिया वेंदा हुआ। हा, पर पोइ वरी हाणे वरी दौर आहे, हाणे वरी जेको अंदरि वञे त हुनखे ॿाहिरि नथा छॾनि।
अल्लाह साईं जेको असांजा इदारा तमामु वॾा वॾा इदारा AGPI हुयो, जी, जी। PTV इन्हनि खे हथु वठी करे हिननि नाकाम कयो। इहे वॾा असांजा क़ौमी इदारा हुआ। जहाज़ असांजा एतिरा मशहूरु आहे, जॾहिं ॿुधाइनि था त जॾहिं दुबई खे जहाज़नि जी ज़रूरत पई, उन जी नई कंपनी लॉन्च थिए पई जेकी हिन वक़्तु दुनिया जी मशहूरु कंपनी आहे, त असां वारनि जहाज़ ॾिना उन्हनि खे तव्हां हे जहाज़ इस्तेमालु कयो, असां वारा सुठा जहाज़ ऐं उहे मयारी सफ़र हूंदो, माण्हू पसंदि कंदा हुआ असांजे जहाज़ में सफ़रु करणु। असांजी क़ौमी PI उनखे हथ वठी तबाह करे, हिन वक़्तु को बि पसंदि नथो करे चढ़णु उन में, PI ते चढ़ण था माण्हू टिजनि था, हटिजनि था। बहरहाल अल्लाह साईं असां कामयाबु कंदो असांजे मुल्क खे, असांजी धरती खे हमेशह शादो आबाद रखंदो। उस्ताद जेको आहे सो तव्हांजो राग भलो आहे, तव्हां सुरीला बि ॾाढा आहियो ऐं अल्लाह साईं तव्हांखे जेको आहे सो कामयाबु कंदो, मौला कंदो। तव्हांजो जेको आहे सो नालो हूंदो पूरी सिंध में, पूरी दुनिया में, पाकिस्तान में। सुठी सिलेक्शन आहे तव्हांजी, सुठा सुठा शाइरनि खे ॻायो था, सुठे अंदाज़ में था ॻायो। हिन वक़्तु असांखे छा ॿुधाईंदव? हिन वक़्तु साईं तमामु अज़ीम हिकिड़ी हस्ती हा, जेका ज़ाहिरी तौरु मोकिलाए वई आहे पर आहे, वाह बातुन बि आहे, ज़ाहिर बि आहे, वाह वाह, वही कोन्हे। उस्ताद बुखारी, उस्ताद बुखारी, उस्ताद बुखारी जी छा ॻाल्हि कजे। उस्ताद बुखारी खे जेको आहे सो सॾींदा आहिनि अवामी फ़नकार। उन कमाल जी शाइरी ॻाई आहे, हर हिकु माण्हू लाइ ॻाई आहे। अहिड़ी उनजी शाइरी आहे, जेतिरी पुराणी शाइरी आहे ईअं लॻंदो ॼणो अॼु जे माण्हू ते थियल आहे, अॼु जी शाइरी थियल आहे। उस्ताद बुखारी जो कमाल हुयो ऐं अल्लाह साईं हुनखे जन्नत में जान ॾींदो। मंज़ूर सखीराणी जो उस्ताद बुखारी, मंज़ूर सखीराणी जो हिकिड़ो रूह हुयो। जी जी, हा बिल्कुलु। ऐं उहो उस्ताद बुखारी जे सम्झो उते रूह हिते असां वटि मौजूदु आहे अञा। मंज़ूर सखीराणी, अल्लाह हुनखे सिहत ॾे, मयार कलाम जी जेकी शाइरी आहे उनजो मयार, वरी ॻाइण वारे जो बि एॾो कमाल जो मयार हो जो उस्ताद बुखारी हो पर मंज़ूर सखीराणी बि मंज़ूर सखीराणी थियो, हिन कलाम ॻाए उस्ताद जा। बहरहाल ज़बरदस्त आहे। असांजो प्रोग्राम जेको आहे सो अञा जारी रहंदो, पर असां जेको आहे सो मोकिलायूं था तव्हां खां। संगत तव्हांजी वॾी महिरबानी, प्रोग्राम हिकु पसंदि कंदा आहियो कुर्ब कचहरी खे। उस्ताद जो कलाम ॿुधंदासीं, भगवान दास मारवाड़ी जो कलाम असांखे कहिड़ो ॿुधाईंदव हाणे तव्हां? साईं उस्ताद बुखारी जो कलाम आहे। अच्छा, मुंहिंजा अल्फाज़ आहिनि, ज़िंदगी ते न आहे कोई भरवसो, इश्क खे पूजे वठो, पूजे वठो। वाह वाह, बिस्मिल्लाह। असांजी मोकिलाणी तव्हां खां ऐं कलाम ॿुधूं था। सूह तुझी सूह सूह तुझी संगीत जेड़ी आ, गुफ्तगू लोक गीत जेड़ी आ, तुझे घर जी भित ते हथ रखी चयम जाना, तुझे घर जी भित ते हथ रखी चयम जाना, जण मूले मसीत जेड़ी आ। जिंदगी ते ना है कोई भरवसो, हुस्न के पूजे वठो, पूजे वठो। जिंदगी ते ना है कोई भरवसो, हुस्न के पूजे वठो, पूजे वठो। हुस्न के पूजे वठो, पूजे वठो। हुस्न मूले मज़हरे अल्लाह, हुस्न मूले मज़हरे अल्लाह, हुस्न मुझी जान मुझो हुस्न ते मुझो वॾो वेसावा, जंहिं कयो ईमान खे मुझो पको, जंहिं
चयो ईमान मुझे हुस्न खे पूजे वठो हुस्न खे पूजे वठो हुस्न मौला आहे मौला हुस्न हुस्न मौला आहे मौला हुस्न हुस्न दुनिया आहे दुनिया हुस्न हुस्न उक़बा आहे उक़बा हुस्न दोस्तो उक़बा खटो दोस्तो उक़बा खटो दुनिया खटो हुस्न खे पूजे वठो हुस्न खे पूजे वठो कायनाती हुस्न में हलंदो वता कायनाती हुस्न में हलंदो वता जण त पंहिंजे इश्क में तरंदो कायनाती हुस्न में हलंदो वता जण त पंहिंजे इश्क में तरंदो वता हुस्न ॾिसंदो वता ऐं तरंदो वता हुस्न में उस्ताद वारा मज़ो हुस्न खे पूजे वठो हुस्न खे पूजे वठो ज़िंदगीअ ते नाहे कोई घर वसो हुस्न खे पूजे वठो हुस्न खे पूजे वठो